गंबड़ गिम्स अस्पताल जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी पारां दिल जे ऐं शुगर जे माहिर डॉक्टर नज़ीर खोखर खे बिना जवाज़ अस्पताल मां बरतरफ़ करे नौकरीअ तां से हटाए छॾियो आहे। उन सिलसिले में डॉक्टर नज़ीर खोखर जे क़ौमपरस्त अॻुवाणनि जेको आहे हर शहर में एहतजाज कयो आहे। उन हवाले सां हिंगोरजा में भी जेको आहे अॼु डॉक्टर नज़ीर खोखर जे जेको बिना जवाज़ अस्पताल मां डॉक्टर रहीम बख्श भट्टी उनखे अस्पताल मां बरतरफ़ कयो आहे नौकरीअ तां। उन हवाले सां परवेज़ भुट्टो, उल्फत सातो, गुलाम शब्बीर सातो, बाक़िर दाई जी अॻुवाणीअ में हिंगोरजा में सभई शागिर्दनि नौजवाननि जेको डॉक्टर नज़ीर खोखर जे बहालीअ लाइ एहतजाजी पैदल मार्च कयो आहे ऐं सख़्त नारेबाज़ी करे मुतालबो कयो आहे डायरेक्टर गिम्स डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ खां त फौरी तौर ते दिलि ऐं शुगर जे माहिर डॉक्टर नज़ीर खोखर खे गिम्स अस्पताल में बहाल कयो वञे। ॿी सूरत में मुतालबो हिननि कयो आहे ऐं हिननि सख़्त नारेबाज़ी करे ॿुधायो कोशिश डिजिटल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेकर डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ खे गिम्स अस्पताल में न रखियो वियो त जल्द जेको आहे एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अस्पताल मां बरतरफ थियल डॉक्टर नज़ीर खोखर खे डॉक्टर नज़ीर खोखर खे गिम्स अस्पताल मां बरतरफ थियल डॉक्टर नज़ीर खोखर खे